बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कदें कदें दिल के न वणंदड़ ॻाल्हि बि माण्हू खे करणी पवंदी आहे। जीअं लतीफ़ सरकार फरमायो त कदें कदें हीअड़ा नथो वणी मूं तो जे सजण सारिया से वस न आहिनि मूं कदें कदें तूं तो अण ॾिठा आरा कर। दिल जूं ॻाल्हियूं आहिनि, दिल वारनि सां थींदियूं आहिनि ऐं तव्हां सभु दिल वारा आहियो जो तव्हां राति जे घड़ीअ जो कांटो वञी हिक खे लॻो आहे ऐं तव्हां अञा वेठा आहियो। बाक़ी हाणे प्रोग्राम जो हिसो बिल्कुलु आख़िरी आहे। हिकु ॿ फ़नकार आहिनि, हाणे उहे बि वीचारा कंहिं सिक सां कही आया आहिनि, असां उन्हनि खे बि ॿुधूं जीअं महफ़िल पंहिंजे पुॼाणी खे वेझी पई पहुचे। असां हिन दरगाह जे ख़लीफ़े मोहम्मद इलियास लोहाराणी साहब खे गुज़ारिश कंदासीं तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में अलगोज़ो नवाज़ बि साणनि गॾु ईंदा। मोहम्मद हसन ख़ास के लिए साईं इलियास खलीफ़े जे लाइ भरपूर ताड़ियूं वॾा, भरपूर ताड़ियूं। असांजा कुझु गबोल फनकार ऐं साईं नंढो उर्स तव्हांजे इंतज़ार में वेठल आहे। बसि उन्हनि खे ॿुधण खां पोइ प्रोग्राम जी पुॼाणी थींदी। हिकिड़ो कलाम गीत उन्हनि खां ॿुधबो तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में साईं खलीफ़ो इलियास केबलनि ते हलंदी माण्हू ॾिसंदा कोहिस्तान जे कल्चर खे, KTN कचेरी खे सॼी दुनिया ॾिठो ऐं सिंध टीवीअ ते जेका मच कचेरी अचे पई असांजे कोहिस्तान जी, उनखे बि इंशाअल्लाह सॼी दुनिया ॾिसंदी। मोहम्मद हसन ख़ास के लिए भीम ते अलगोज़े ते ऐं असांजो इलियास लोहाराणी साहब बेत नड़ बेत। सतो पतू रब के हलन हारी किस्मत मुजो आगू छजू वणन वारी जेडियो मुजी जान में फिर लगो बारी इश्क जे आज़ाब खाए जानो दी धारी साजन सुती सोरन जी मुके पिंजे प्यारी साजन सुती सोरन जी मुझे हडड़न ते हारी बारन बाफन करी अंदर कान कटारी दुखा दाग दिल ते चिका चक चौधारी बाहे मुझे भक्तला हुई बारो चल बारी हिकड़ियों पटियों पंध जूं भी करी जसकारी हिकड़ियों पटियों पंध जूं भी पिरा बीमारी लतारी जस लतन सां इंद्र जी वारी हारे इंद्र विच में है तो भाभी धारी संगना मुझो सचरो थियो धीर में सुधारी मोजा कम करी मती कंदो मुर्ग मोचारी वो सोड़े में सावण जे मुसा जो तिंदवरी आरी। वाह सही वाह सही वाह। जे पुनल ते पारी सो कयानो के तियो